सबर सबर वेटिंग वारंट साहब इंसाफ कयो वेटिंग वारंट साहब इंसाफ कयो जारी कयो जारी कयो जारी कयो जारी कयो जारी कयो न्यू भर्ती ना मंजूर न्यू भर्ती ना मंजूर न्यू भर्ती ना मंजूर। सिंध जा बाला हफ़ीज़रो, सिंध जा हुक्मरानो, सिंध जा सियासी महिरबानी कयो, सिंध जे नौजवान सां इंसाफ कयो, ॿिली ख़ुदा खे मञियो। असांखे तक़रीबन 1.5 महीनो थी वियो आहे प्रेस क्लब टेंट ते वेंदे, आख़िर छो नथो असां सां इंसाफ थिए? असांजो दाद फ़रियाद छो नथो नौजवान जो ॿुधियो वञे? असां ग़लती कहिड़ी कई तो असां अप्लाई कयो सिंध पुलिस में, इन्हीअ करे पूरी सिंध में पूरी डिस्ट्रिक्ट जा नौजवान SBD 01 जा वेटिंग कैंडिडेट प्रेस क्लब कराची में वेठा आहिनि, उन्हनि खे 1.5 महीनो थी वियो आहे। महिरबानी कयो, ख़ुदा खे मञियो, अलाह खे मञियो, असां सिंध जे नौजवाननि सां इंसाफ कयो। असांजूं एज अवर थी वियूं, असांजा घरनि जा मसला आहिनि, मेरी अलाह खे मञियो, असां डिप्रेशन जा मरीज़ थी विया आहियूं। ॾींहों ॾींहुं सिंध जो हालात ख़राब थींदा वेंदा आहिनि, नफ़री घटि आहे, इन खां पोइ बि असां सां इंसाफ नथो थिए। आख़िर छो? सिंध असेंबली में वेही तव्हां स्पीच कयो था, सिंध जा हुक्मरानो, त असां वटि 50,000 वैकेंसियूं ख़ाली पयूं आहिनि, 45,000 वैकेंसियूं ख़ाली आहिनि, उहो शेव कयो ऐं सिंध जे नौजवाननि जो मसले मसाइलनि खे हल कयो। ऐं नई भर्ती मां अॼु बि सुभाणे बि ना मंज़ूर कयां थो। महिरबानी कयो, अगरि असां सां इंसाफ न थींदो त पोइ असां ग़लति क़दम खणंदासीं, ऐं न त असां पंहिंजे पाण खे पूरा जेके वेटिंग में आहियूं पंहिंजे पाण खे मजबूर थी पंहिंजे पाण CM हाउस जे साम्हूं बाहि ॾेई ख़ाक थी वेंदासीं। महिरबानी कयो, असां सां इंसाफ कयो। असांखे अॼु 49 ॾींहं मुकमल थी विया। असां SBD 01 सिंध पुलिस जा वेटिंग में द्वारा आहियूं। असां मुसलसल नाइंसाफ़ी थींदी रही आहे। असां 8 महीने खां सिर्फ़ु एतिराज आहियूं, बल्कि असां मजबूर थी करे 2 चक्कर कराची प्रेस क्लब ते कैंप आहियूं। उन कैंप खे बि 50 ॾींहं थी विया आहिनि, को बि सिंध जो नुमाइंदो असां सां मिलण आयो आहे, को बि IG साहब जो माण्हू असां सां मिलण आयो आहे। असांजो ॾोह कहिड़ो, असां मेरिट ते शइ पास कई आहे, उनजे बावजूद असां सां नाइंसाफ़ी पई थिए। ख़ुदा असांखे ऑफर जारी कयो, न त असां हिते जेका ग़लति क़दम खणंदासीं। असां IG साहब खां, CM साहब खां ऐं घरू वज़ीर खां असां इहो मुतालबो कयूं, महिरबानी करे सिंध जे नौजवान सां इंसाफ कयो। CM जो नोटिफिकेशन खणी असां एतिराज पिया कयूं, असां सां को इंसाफ करण वारो चूंडियल नुमाइंदो नथो अचे। असां सां CM साहब, हे तव्हांजो लेटर आहे साईं, इन लेटर खे 3 महीना थी विया आहिनि सर, केरु दाद फरियाद इन लेटर जी न कई आहे साईं। तव्हां जो लेटर आहे सर, इन जी काई ॿुधणी न थी आहे सर। असां हिते 50 ॾींहं थी विया आहिनि, असां हिते प्रेस क्लब ते वेठा आहियूं सर, एहतिजाज पिया कयूं। ख़ुदा असांखे सर पंहिंजो हक़ ॾियो, असां सां इंसाफ कयो वञे। CM साहब सां अपील आहे, IG साहब सां अपील आहे, बिलावल साहब सां अपील आहे त सर असां सां इंसाफ कयो, नौजवाननि सां इंसाफ कयो, असांखे हक़ ॾियो, असां वेटिंग कैंडिडेट खे पंहिंजो हक़ खपे सर। सिंध पुलिस SBD 01 वेटिंग कैंडिडेट्स आहियूं। हिते पूरे सिंध खां हिते वेठा आहिनि, पूरे सिंध खां आयल आहिनि माण्हू। हिते असां वेही असांखे हिकिड़े दफ़े विया आहियूं CM हाउस ते, नोटिफिकेशन निकितल आहे CM साहब जो, त भाउ जेके बि आर्डर आहिनि आर्डर माण्हुनि खे ॾेई जान सदाई करियो, जेके बि वेटिंग लिस्ट में आहिनि भर्तियुनि जी भर्ती करे इन्हनि खे जान छॾायो। ऐं उन खां अलावा हिते पूरे सिंध में नफ़री जी शदीद खोट हुजण जे बावजूदि असांखे पोइते रखे करे सिंध हुकूमत मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, वज़ीर आला मुराद अली शाह, ज़ियाउल नंजार साहब, ही हाणे ॿिया भर्ती करण था चाहिनि। असीं 10,000 लॻभॻि कैंडिडेट्स आहियूं। ऐं उन ॾींहुं IG साहब इहो बयानु ॾिनो आहे त बाबा 50,000 वैकेंसियूं आहिनि, 50,000 वैकेंसियूं आहिनि, त बाबा जेके असां कैंडिडेट्स हर शइ क्लियर कयो आहे, रनिंग क्लियर कयो आहे, टेस्टूं कढियूं आहिनि, इंटरव्यू कढिया आहिनि, उन खां पोइ DVC क्लियर कयो आहे, CRO क्लियर कयो आहे, पोइ बि असांखे वेटिंग लिस्ट में रखे करे वरी नई भर्ती करण जो ऐलान पिया कनि। हीअ असांजे सां सरासर नाइंसाफ़ी आहे। ख़ुदा रा बराए महिरबानी, अलाह खे मञियो, असांखे असांजो इंसाफ़ ॾियो।